ऐं हाणे असां कंदासीं जेकी असांजी टिमाही मैगज़ीन आहे जेकी ट्रस्ट पारां निकिरंदी आहे सिपूं, उनजो महूरत कंदासीं। मां रिक्वेस्ट कंदसि श्री भगवान शिवलानी खे त साम्हूं अचनि ऐं श्री हरदासानी ऐं श्री मोहन वलेचा त सिपूं जो महूरत कयूं। अचो। इन दफ़े सिपूं जेका आहे इहा असां जेका कढी आहे 3 शख़्सियतुनि जे नाले सां कढी आहे, छाकाणि त हिकु हिकु जो फ़ोटो जे विझूं सिपूं ते त घणेई देरि थींदी, पूरो साल गुज़री वेंदो। उन्हनि खे बाल साहित्य इनाम मिलियो आहे, इन करे असां श्री वासुदेव निर्मल, श्री जगदीश लच्छाणी ऐं वासुदेव भारती जो असां गॾे करे हिकु शख़्सियत सिपूं कढियो आहे। इन करे तव्हां सभु कंदा, मूंखे माफ़ु कंदा, हिकु हिकु विझां त सॼो साल गुज़री वञे हा, इन जे करे हिकिड़ो ई असां कढियो आहे सिपूं। मम्मी अचु अचु हले मम्मी। भाई सभिनी खे मैगज़ीन जूं लख लख वाधायूं 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 वाधायूं। हा, शाबस्तन जो सिंधीअ में मैगज़ीन अहिड़ियूं सुहिणियूं सुहिणियूं कढंदा पिया अचनि, चलो भॻवानु हयाती बख़्शीदुनि, सुठे नमूने इहे हलाईंदा ई रहनि, असांजे मथां बि आसीस कंदा त असां बि नए सिर हिननि वांगुरु कमकार कंदा रहूं ऐं आसीस कनि। हा, शाबस्तन वॾी कंदा था अचनि। असांजी आंटी पारू चावला खे वाधायूं, लख लख वाधायूं। हिन उमिरि में हिन स्टेज ते हेॾी महिनत कनि था, सारा जोगी आहे। तव्हीं झूना जोगी आहियो, असुल खां जोगी आहियो। प्यारे गीत ॻायो, अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिंसां राज़ी आहे। जे ॾिसूं त परमात्मा असांजो पिता आहे, उहो असां सां हर हाल में राज़ी आहे। कॾहिं असांजे सम्झण जी ग़लती आहे त अलाए छा में राज़ी आहे, उहो हर हाल में राज़ी आहे। इहो विश्वास यकीन रखो। ऐं बाक़ी शायदि इहो कंहिं हिते जे मालिक लाइ चयो हुजनि, हिते जा मालिक आहिनि न जेके सेठियूं, उहे कॾहिं कॾहिं नाराज़ थी वेंदा आहिनि, पर परमात्मा खां नाराज़ कोन थींदव। सम्झो हमेशह राज़ी आहे, हमेशह राज़ी आहे, हमेशह राज़ी रहंदो। एतिरी असां ते महिर कई अथई, असां त न को, मां त कॾहिं ॻाइणु ॼाणंदी बि कोन हुअसि। जीअं दादा संगत में आयसि, वञे कलाम यादि कराईंदो, वञे यादि कराईंदो, चाहे तूं ई बसि पंहिंजे पुठियां वेहिजांइ, मूंखां विसरे त तूं मूंखे ॿुधाए। इन्हनि जा हिन गीत जा हिकिड़ा जेके पछाड़ी जी पैर आहे, मां तव्हांखे चई थो ॿुधायां, उहे कलाम ॾाढा सुठा अथव, पाण सां ज़रूरु खणी वञिजो। तोभां कर ऐं निवृत छॾ, हा कर निवृत, कंहिंजे लाइ तो पूरो करी, कंहिंजे पंहिंजे ख़ाली हथरा छॾे। सो असीं अलाए कंहिंजे लाइ पिया पूरो करियूं, इहे कमु करियूं। हा, तोभां कर ऐं तकबर छॾ, कर निवृत जरे ज़रे।
तोभां कर ऐं तकबर छॾ कर निवृत ज़रे ज़रे तव्हां आसीज़ करियो असां सभु इन वांगुरु थियूं थैंक यू